हिकिड़ो बादशाह कंहिं ॻाल्हि तां पंहिंजे वॾे मुंशीअ सां नाराज़ थी पियो ऐं खेसि सज़ा तौरु 6 महीननि लाइ मुल्क निकाली जो हुकुम ॾिनई। मुंशी वीचारो हुकुम जो बंदो लाचार शहर छॾणु तयारु थियणु लॻो। संबत कंदे दिलि में ख़्यालु कयईं त परदेस जो मामलो आहे, अलाए जे कहिड़ी हालत बणिजे। तंहिं करे को देसी माण्हू साण वठी वञा जो ॾुखी सुखीअ में कमु अचे। उहो ख़्यालु करे सॼे शहर में पड़ो ॾियाराईं त जेको माण्हू मूंसां गॾिजी फलाणे मुल्क हलंदो उनखे 6 महीननि जो पघार ऐं संदसि ॿारनि बचनि जो ख़र्चु अॻुवाट मिलंदो। मुंशी जी उनजी पड़े ते को बि कोन आयो, छाकाणि त सफ़रु तमामु अणांगो हो। नेठि हिकिड़ो चालाक शख़्स वटसि आयो ऐं चयईंसि, जेकॾहिं मुंहिंजो हिकिड़ो शर्त क़बूलु करी त तोसां गॾु हलण लाइ तयारु आहियां। मुंशीअ पुछियुसि त कहिड़ो शर्त आहे? उन शख़्स जवाबु ॾिनोसि त मुंहिंजो शर्त हीअ आहे त आउं वाट ते तोखां जेका ॻाल्हि पुछां उनजो सही जवाबु न ॾिनई त आउं मोटी ईंदुसि। मुंशीअ उहा शर्त क़बूलु कयो। ॿिए ॾींहुं ॿई ॼणा सामान सड़ो खणी सही संभरी शहर ॾे रवाना थिया। हलंदा हलंदा शाम धारे अचे हिकिड़े शहर में पहुता। मुंशी उन शख़्स खे कुझु पैसा ॾेई चयो त शहर में वञी खाधे पीते जो कुझु सामान वठी अचु। मुंशीअ खां पैसा वठी उहो शख़्स बाज़ार में आयो ऐं खाधे पीते जो सामान वठी अचे हिकिड़े चौंक मां लांघो थियो त उते ॾिसे त हिकिड़ी सुहिणी औरत फाहीअ ते टंगी पई आहे। ॾाढो अजब लॻुसि। दिलि में ख़्यालु कयईं त अलाए जे कहिड़े सबब खां अहिड़ी सुहिणी ज़ाल खे फांसीअ ते चाढ़ियो अथनि। वरी उन जे बाबति माण्हुनि खां ख़बर चार पुछणु लॻो, पर कंहिं बि को सहुं सबुतो जवाबु कोन ॾिनुसि। आख़िर हिकिड़े पीरसन माण्हू ॿुधायुसि, अदा असांखे ॿी त उन जे बाबति का बि सुध न आहे, बाक़ी एतिरी ॼाण ज़रूरु अथऊं त हिन पाण ई पाण खे फाही ॾिनी आहे। उहो ॿुधी चालाक शख़्स ॾाढो ख़ुशि थियो त उन्हीअ जो मुंशीअ खां थो पुछां। उहो ॿुधाए कोन सघंदो ऐं आउं घर मोटी हलियो वेंदुसि। सो तकिड़ो मुंशीअ वटि आयो ऐं अची चयईंसि, मुंशी साहिबु फलाणे चौंक में हिकिड़ी औरत फाहीअ ते टंगी पई आहे। माण्हू चवनि था त पंहिंजो पाण खे फाही मारियो अथसि। ॿुधाए त हिन कहिड़े सबब खां ईअं कयो आहे। मुंशीअ जवाबु ॾिनो त मियां उन्हीअ जो मूंखे कहिड़ी सुध, वञी शहर वारनि खां पुछ, हुननि त चङो, जेकॾहिं नथो ॿुधाए सघीं त पोइ पंहिंजी अलाह वाई अथई। ईअं चई हमराह पंहिंजा टपड़ टाड़े खणी हलणु लॻो। उते मुंशीअ ॾाढो हैरान थियो त हाणे हमराह थो हथनि मां वञे। सो चयईंसि, यार बसि एतिरी चर्चे में कावड़िजी पए, वेह त तोखे उनजे जो सबबु थो ॿुधायां। उहो ॿुधी उहो शख़्स संदसि भरिसां अचे वेठो ऐं मुंशीअ खेसि ॻाल्हि ॿुधाइणु लॻो त कुझु ॾींहं अॻे हिन शहर में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। खेसि 2 ज़ालूं हुयूं। वॾे खे बेदली ऐं नंढे खे दिलिवारी करे छॾींदो हो। दिलिवारी ज़ाल सां कुर्ब बि ॾाढो हुअसि ऐं उहा संदसि ख़िज़मत चाकरी बि घणी कंदी हुई। बाक़ी वॾी ज़ाल सां बिनाए कान पवंदी हुअसि, छाकाणि त सौदागर जो ख़्यालु हो त हूअ ॿाहिरि पहिरीं आहे। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो सौदागर खे भाॻ अचे बुठ ॾिनी। समूरो माल असबाब कर्ज़ में खॼी वियसि। बाक़ी जेको ज़ेवर वग़ैरह बचियसि से मेड़े चूंडे चोर खणी वियसि। हीअ वञी तरिन भर थियो। हालत अहिड़ी अचे बणियो जो घर वारा फाका कढणु लॻा। तॾहिं सौदागर ख़्यालु कयो त ॿिन्ही ज़ालुनि खे संदसि माइटनि में छॾे अचां, आउं पियो बुखुनि सां मुंहुं ॾींदुसि। जॾहिं ज़ालुनि सां उहा ॻाल्हि कयईं तॾहिं बेदिली ज़ाल ते ॾाढी ख़ुशी थी। बाक़ी दिलि वारी ज़ाल खे ॾाढो ॾुखु थियो ऐं चयईंसि त असीं रुॻो तोसां सुखनि में साथी कोन आहियूं। ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़री वेंदा, नेठि मालिक बाज कंदो। पर सौदागर ज़िद बधी बीठो त हलो त तव्हांखे माइटनि में छॾे अचां। नेठि 2 ज़ालूं तयारु थियूं ऐं हुनखे वठी पंहिंजे घर छॾे मोटी आयो। किन ॾींहंनि गुज़रण खां पोइ सौदागर ख़्यालु कयो त वञी ज़ालनि जी ख़बर चार लही अचनि त सत में आहिनि या न। उहो पचाए फ़क़ीर कपिड़ा पाए बदन ते भेवत मले फ़क़ीर बणिजी सदाऊं हणंदो अचे बेदिली ज़ाल जे घर पहुतो ऐं ख़ैरात लाइ सदा हयईं। थोरी देरि खां पोइ अंदरां ई जवाबु मिलियुसि त फ़क़ीर 2 दरनि तां थी अचे, जेसिताईं मुंहिंजी धीउ वेंझी वठे त पोइ तोखे ख़ैरात ॾियां। सौदागर कुझु देरि लाइ पासो वठी वञी वेही रहियो। थोरी देरि गुज़रण खां पोइ वरी अचे सदा हयईं, जंहिं ते संदसि ससु ख़ैरात खणी आई ऐं अचे खेसि ॾिनई। हुनखे त पंहिंजी ज़ाल जी ख़बर चार वठणी हुई। सो ससु खे चयईं त माई वॾे फ़क़ीर खे चयईं पेरनि गुज़ारण लाइ का जाइ खपे। धणीअ तुंहिंजूं मुरादूं पूरियूं कंदो, जेकॾहिं मूंखे राति रहणु ॾींदीअ त ॾाढियूं दुआऊं कंदुसि। ऐं संदसि ज़ाल बि उन जी महिल अचे दर वटि बीठी हुई। तॾहिं संदसि आवाज़ु सुञातो। वरी बि पक करण लाइ दर जी ॿेकड़ में बीह ॾिठईं। सो पक थियसि त उहो मुंहिंजो मुड़ुसु सौदागर ई आहे। सो माउ खे ॻुझो इशारो कयईं त हुनखे भली राति ॾे त ससुणसि यकदमि खेसि हिकिड़े पासाई कोठीअ में अची रहायो। सौदागर बि दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। इजो थी ख़बर पए, पर सॼी राति गुज़री वई। पंहिंजी ज़ाल जो आवाज़ु त ठहियो पर पाछो बि कोन ॾिठो। उहो ॾिसी सौदागर वधीक ख़ुशि थियो त हीअ सत में आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो सौदागर खाण मोकिलाए दिलिवारी ज़ाल जी माइटाणी घर ॾांहुं रवानो थियो। उते बि अची हुन सदा हयईं त अंदरां जवाबु मिलियुसि त फ़क़ीर थोरो तरस त मुंहिंजी धीउ तलाउ ते विञणु वई आहे, उहा अचे तोखे ख़ैरात ॾींदी।
उहो ॿुधी सौदागर खे ॾाढो अजब लॻो त जंहिंखे आउं चङी सम्झंदो हुउसि छा त हिन ॿाहिरि पहिरीअ खां बि वहियल निकिती। जो तलाउ ते आम जी आॾो विञण वई आहे। वरी ख़्यालु कयईं त हली तलाउ तां ॾिसी अचां त कीअं पई विञे। सो उते अची ॾिसे त संदसि दिलि वारी ज़ाल विञ सिंह जो दिलियो पाणीअ जो कच्छ में खयों लुॾंदी लमंदी पई अचे। साणसि ॿ ॾोटरा जवान खिल भोग कंदा पिया अचनि। सौदागर उहो ॾिसी दिलि में सड़ी पची वियो। पोकिरी छोकिरी छा जॾहिं हुनजी ज़ाल वेझी आई तॾहिं वधी चयईंसि धणीअ जे नाले ख़ैरात मिले त फ़क़ीर दुआऊं करे माणसि। माईअ चयुसि मुआ अहिड़ा तेड़ा रस्ते ते आयो आहीं, ख़ैरात वठण तोखे छा ॾियां। सौदागर चयुसि जेके ॿियनि खे थी ॾीं। माई कावड़ में तपी बाहि थी वई ऐं वाहे कढियईं। सौदागर वीचारो लकड़ खाई दिलि में झक खाईंदो घर मोटी आयो। सुबुह जो सौदागर ख़्यालु कयो त हली को काठियूं करियां जेके विकिणे गुज़र सफ़र कयां। सो कुहाड़ी खणी जंग में वियो। हिकिड़े वण ते चढ़ी ॾिसे त मथीं टायर ते पननि में का वॾी हड़ लिकी पई आहे। यकदमि उहा लाहे हेठि आयो। जां खली खोले ॾिसे त संदसि चोरी थियल सामान ऐं ॿियो केतिरो ई सोन पियो हो। उहो ॾिसी हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं धणीअ जो शुकरानो मञई। आख़िर अहिड़ी तरह हुनजी वेल मिल्कत वापसि मिली वई। पोइ त रंग लॻी विया। सो सौदागर अॻे खां बि अॻरो थी वियो। कमकार संभाले सौदागर पंहिंजूं घर वारियूं घुराए वरितियूं ऐं वरी ठाठ सां रहणु लॻो। एतिरो थियो जो दिलि वारी ज़ाल सां हाणे पूरो मुंहुं ॾेई ॻाल्हाईंदो बि कोन हो, पर बेदिलीअ सां ॾाढियूं रहाणियूं पियो कंदो हो। दिलि वारी ज़ाल हैरान हुई त अॻे मूंखां सवाइ सौदागर खे मानी बि कान वणंदी हुई, पर हाणे मूंखां अलाए जे कहिड़ो ॾोह थी वियो आहे जो ईअं अधोले छॾियो अथसि। नेठि कक ते पहाज खे चयईं त अदी आख़िर मामिलो कहिड़ो आहे जो अॻे सौदागर तुंहिंजे हथ जो पाणी बि कोन पीअंदो हो ऐं मूंसां ॾाढो कुर्ब पियो कंदो हो, पर हाणे ॻाल्हि ई उबती थी वई आहे जो हाणे मोॾां निहारे बि नथो। ऐं पहाज चयुसि त अदी आउं पाण हैरान आहियां त आख़िर ईअं छो थियो आहे। तंहिं ते हुन चयुसि अदी तूं मूंसां उहा महिरबानी कर जो राति जो खांसि उन जी ॻाल्हि जो मुंझ कढिजो। पहाज जवाबु ॾिनुसि त अदी आउं राति जो हिन खां पुछंदुसि त सही, पर तूं बि खट हेठां अचे लिकी वेहिजांइ सॼो किसो पंहिंजे कननि सां ॿुधिजांइ। राति थी दिलि वारी ज़ाल डिॼंदी डिॼंदी अची सौदागर जे खट हेठां सुती। मथे सौदागर बेदिली ज़ाल सां पई ॻाल्हियूं कयूं। आख़िर हेॾां होॾां जी ॻाल्हियुनि खां पोइ सौदागर हुनजी बेदिली ज़ाल पुछियो त भलो थियई ॻाल्हि त ॿुधाए। अॻे त तुंहिंजी मूंसां पवंदी ई कान हुई, हाणे ॾाढो कुर्ब थो वञी, तंहिंजो सबबु कहिड़ो आहे। सौदागर पहिरियों त ॻाल्हियुनि ॿुधाइण खां इनकार पर पोइ पंहिंजी फ़क़ीर थियण वारी सॼी हक़ीक़त करे ॿुधायईंसि। ऐं उहा बि ॻाल्हि कयईं त दिलि वारी ज़ाल मूंखे पिननि ते अहिड़ा लकुण वॼाया हुआ जो सॼो बुत ॾना ॾना थी पियो हुअमि। दिलि वारी ज़ाल जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं माठ अची वियसि। दिलि में चयईं त ॻोठ जी ॿिनि भाइरनि सां तलाउ सां गॾिजी अचण में कहिड़ो ॾोह थियो, पर पक थियसि त हाणे हीउ शक खाधल मर्द न मञींदो ऐं न मुंहुं लाहींदो। सो ख़्यालु कयईं त उनजे जीअण मां कहिड़ो फ़ाइदो। तंहिं करे सुबुह जो उथी रसो खणी वञी फाई खाधईं ऐं अञा ताईं उते टंगी पई आहे। बराबरि शहर जे कंहिं ॿिए माण्हूअ खे उन जे किसे जी ख़बर कान हुई हिन फाई छो खाधी। मुंशीअ ॻाल्हि पूरी कई ऐं नौकर खे बि पक थी त लाशक बिलाशक उन जे सबबा हिन फाई खाधी हूंदी। सो माठी करे मानी टिकी पचाए मुंशीअ खे ॾेई वञी सुम्ही पियो। सुबुह जो वरी अॻे रवाना थिया। हलंदे हलंदे सिज लथल महिल हिकिड़े ॿिए शहर में जे पहुता मुंशीअ वरी बि नौकर खे सीधो सामान आणण लाइ बाज़ार ॾांहुं मोकिलियो। नौकर बाज़ार में वञी ॾिसे त शहर जे दरवाज़े लिखियो पियो आहे त जहिड़ी प्रीत चकोर जी चांदू छा ॼाणे, असां पंहिंजी पूरी कई उन जो उहो छा ॼाणे। नौकर शहर जे माण्हुनि खां उन बाबति पुछियो त इन जो मतिलबु छा आहे, पर कंहिं बि उनखे उन जी जो मतिलबु न ॿुधायो। सभु कंहिं चयो त असीं ईअं ई ॾिसंदा अचूं था, शहर जे दरवाज़े ते इहो बेत लिखियलु आहे। नौकर दिलि में वीचार कयो त उहा ॻाल्हि वञी तो मुंशीअ खां पुछां, न ॻाल्हि सम्झ में ईंदसि ऐं न ॿुधाईंदो, पाण ई मुंहिंजी जिंद छॾींदो। उहो ख़्यालु करे सामान वठी अचे वञी मुंशीअ खे ॾियईं ऐं खाधो पोइ तयारु कयईं। पहिरीं इहो ॿुधाए त शहर जे दरवाज़े ते जेको बेत लिखियलु आहे सो छो लिखियो अथनि ऐं उन जो मतिलबु छा आहे। मुंशी सम्झी वेठो त हुन खे ॻाल्हि न ॿुधाईंदुसि त हीउ हलियो ईंदो। तंहिं करे चयईं त इहा ॻाल्हि त तमामु सवली आहे, तोखे अलाए छो शहर जो माण्हू नथा ॿुधाइनि, ॿुध त आउं तोखे ॿुधायां। कंहिं ज़माने में हिन शहर में चांदू नाले चोर रहंदो हो। खेसि सभिनी जानवरनि ऐं पखियुनि जूं ॿोलियूं ईंदियूं हुयूं। संदसि नालो बि मलका मुल्क मशहूरु हो, छो त का बि अहिड़ी बादशाही कान हुई जितां हुन चोरी न कई हुजे। उन ई ज़माने में चकोर नाले बादशाह कंहिं ॿिए मुल्क ते हुकूमत कंदो हो। संदसि बहादुरी ऐं सियाणप जी हाक बि मुल्का मुल्क हुई। संदसि राज मां को चोर कॾहिं बि चोरी करे सही सलामत मोटी न वियो हो। वॾा वॾा चोर बि उन जे पासे वञण खां
हणकण कंदा, पर चांदीअ जहिड़ो चोर बि चांदूअ जहिड़ो चोर बि उन जे पासे वञण जो सत कोन सारींदो हो। हिकिड़े ॾींहुं कमु को वापारी गॾ ते सौदो रखी चकोर जे शहर ॾांहुं पई वियो त वाट ते हिकिड़ो माण्हू मिलियुसि। सलाम करण खां पोइ वापारी आयल माण्हूअ खे ॿुधायो त चोर चकोर जी बादशाहीअ ॾांहुं पियो वञा। ॿिए माण्हूअ चयोसि, अदा मुंहिंजो घस बि उहो ई आहे, ॿई गॾिजी था हलूं। हलंदे हलंदे वापारी उन शख़्स खां संदसि नालो पुछियो, जंहिं ते हुन ॿुधायसि त मुंहिंजो नालो चांदू आहे ऐं अॼु चकोर जी बादशाही में चोरी करणु पियो वञा, पर तूं रुॻो एतिरो कजांइ जो मुंहिंजे अचण जी ख़बर कंहिंखे न ॿुधाइजांइ। वापारीअ जो चांदूअ जो नालो ॿुधी सो अचे सिर सां लॻी वियो। चए, साईं मूंखे अमान ॾे त आउं कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। खेर थोरो अॻिते हलिया त हिकिड़े पासे खां तितर तंवारियो। उहो ॿुधी चांदू यकदमि बीह रहियो ऐं थोरी देरि खां पोइ चयईं त ॿेली तितर ही संगती आहे। वापारी उहा ॻाल्हि ॿुधी वाइड़ो थी वियो, खांसि उन जो मतिलबु पुछणु लॻो। चांदू ॿुधायसि, मूंखे ही तितर चए थो त चांदा वापारीअ वटि हिकु 100 रुपया चेल में ॿधा पिया आहिनि, बेवकूफ़ थफड़ हणी खसी नथो वठींसि। तंहिं ते मूं जवाबु ॾिनोमांसि, संगती आहीं उते वापारीअ खे पक थी त ही को सुहिणी आहे, तंहिं करे बड्डी खोले खणी खर्ज़ीन में विधाईं। कुझु अॻु भरो विया त वरी हिकिड़े गिदड़ उनायो। चांदू बीह रहियो ऐं गिदड़ जी उनाई ॿुधी चयईंसि, नियत अथसि पर वरी बि दोस्त आहे। वापारी वरी पुछियोसि त चांदू उहो छा पियो चईं? तंहिं ते हुनखे ॿुधायो त गिदड़ चए थो त वापारी पाण बेईमान आहे, खर्ज़ीन में बड्डी रखी आहे, खसे छो नथो वठींसि, पर तोखे संगती कोठियो अथमि, तंहिं करे तोखे फुरणु मुंहिंजो शान न आहे। उहो ॿुधी वापारी ॾाढो फिको थियो। खेर अहिड़ी तरह अची चकोर जे शहर में पहुता। मोकिलाइण वक़्तु चांदू वापारीअ खे चयो त आउं शहर खां ॿाहिरि थो तरसां, पर ख़बरदार जे कंहिंसां बि मुंहिंजी ॻाल्हि कई अथई। वापारी हुन सां अंजाम कयो त आउं कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि, पर वापारी शहर में घिड़नि शर्त अची होका ॾियणु शुरू कया त चांदू चोर हिते अची वियो आहे ऐं राति जो ज़रूरु शहर में ईंदो। उहो ॿुधी माण्हुनि खे अचे सिर सां लॻी सो साणसि गॾिजी वञी चकोर बादशाह सां हक़ीक़त कयऊं। बादशाह ॻाल्हि ॿुधी चयो त बसि ॻाल्हि बि एतिरी, अॼु चांदी पई अचे, असां पई राति थी त ख़बर पए। को बि माण्हू हवास में न अचे ऐं न वरी कंहिं शइ ते पहिरो बि ॾिए। जेकॾहिं कंहिंजी चोरी थी त उहा शाही खज़ाने मां पूरी करे ॾिनी वेंदी। उहा ॻाल्हि ॿुधी सभु को बेवनो थी सुम्ही रहियो। संजो टरियो त बादशाह बि चमड़ा पोश करे तरार में हथ में खणी बाज़ार में घुमणु लॻो। कुझु वक़्त खां पोइ ॾिठईं त को माण्हू हुन ॾांहुं पियो अचे। हुन सम्झो त उहो चांदू आहे, पर वरी बि पक करण लाइ वधी वञी सलाम करे खांसि ख़बरचार पुछईंसि, पर चांदी चयुसि त पहिरीं तूं पंहिंजूं ख़बरूं ॿुधाए। जंहिं ते बादशाह ॿुधायो त आउं चोर आहियां ऐं शिकार जी ॻोल्हा में हिते आयो आहियां। पोइ चांदे बि ॿुधायसि, यार इहो बि ॿिए कहिड़े ॿेड़ीअ जो सुवार, हाणे जेकॾहिं तुंहिंजी का जॻह ताणियल हुजे त हलूं। तंहिं ते बादशाह चयुसि, छो न, हल त आउं तोखे जाइ ॾेखारियां। बादशाह वठी वञी हिकिड़े शाहूकार जी जाइ ते विहारियसि। पोइ ॿिन्ही ॼण गॾिजी खाट रहियूं। खाट रहण खां पोइ चांदे बादशाह खे चयो, यार तूं ॿाहिरि ख़बरचार लाहिण लाइ बीह, आउं थो अंदरि वञां। बादशाह संदसि उहा ॻाल्हि मञी। चांदू जॾहिं अंदरि घिड़ो त ॾिठईं त शाहूकार बंदियूं वेठियो फूल ई ऐं ज़ाल पई चएसि त अधु राति अचे थी आहे, मानी ठरी पई आहे, हाणे लेखे खे खणी छॾ। ऐं सेठ जवाबु पियो ॾिएसि त कसीरी जो भोलो आहे, जेसीं उहो पूरो न थींदो तेसीं मानी न खणंदासीं। उहा ॻाल्हि ॿुधी चांदे पोयां पेर कया ऐं हथें ठलो ॿाहिरि निकिरी रहियो। खेसि हथें ठलो ईंदो ॾिसी बादशाह पुछियसि त छो यार हथें ठलो पियो अची? तॾहिं चांदे ॿुधायसि, अदा जंहिंखे हिकिड़े कसीरे जी करे मानी नथी वणे सो दौलत जी वञी करे उफट मरी वेंदो। हाणे त फाटी पवंदुसि, तंहिं करे उन खे छॾ, को ॿियो घरु हली ॾेखार। बादशाह चएसि, चङो हल, घरु ॾेखारणु मुंहिंजो कमु, माल खणणु तुंहिंजो कमु। उहो सिटल करे बादशाह उन खे वठी हिकिड़े ॿी जाइ ते आयो। उते बि साॻी तरह सां गॾिजी खाट रहियाऊं। चांदू अंदरि वियो। कुझु देरि खां पोइ चांदू केतिरी सारी दौलत खणी अचे बादशाह जे आॾो रखी ऐं चयईंसि, यार हिसाबु पोइ कंदासीं, मूंखे लॻी अथई बुख, बीह त पहिरीं हुनजो को बिलो कयां, ॾिसां मतां अंदरां खाइण लाइ कुझु मिली वञे। ईअं चई हीउ वरी अंदरि वियो। थोरी ॻोल्हा करण बैदि हिकिड़ो गीह जो थांव मिली वियुसि। उहो खणी सोघो कयईं। वरी ॻंढु खोलणु लॻो। हिकिड़ी मानीअ में अचे शइ ॾिसे, उन मां चपटी भरे चखियईं। मॼाणु उहो को लूणु हो। पोइ त यकदमि ॿाहिरि निकिरी आयूं। सभु मिल्कियत खणी वरी अंदरि रखी आयो। चकोर ॾाढो हैरान थियो ऐं ख़ासि उन जो सबबु पुछियईं। जंहिं ते चांदीअ जवाबु ॾिनोसि, यार आउं उन जे घर जो नमक खाई चुको आहियां, तंहिं करे नमक हरामी न कबी।
चकोर उहा ॻाल्हि ॿुधी तपरस में पइजी वियो। जॾहिं चांदे चयुसि त यार हाणे तूं बादशाह जी मौलात में हली ॾेखार ॿियनि जी कहिड़ी चोरी कबी। उनजे त चकोर चयुसि त यार बादशाह जी मौलात मां चोरी करण को सवलो कमु न आहे, उन जी ॻाल्हि खे खणी छॾि। पर चांदे चयुसि त आउं हाणे जे चोरी कंदुसि त बादशाह जी, मूंखे रुॻो मौलात जो ॾसु ॾे। पोइ वेठो रंग ॾिस संदसि अहिड़ो ज़िद ॾिसी बादशाह चयुसि चङो, जे तूं हरू भरू ईअं कंदे त हिकिड़ो ॾसु थो ॾियनि, जे ईअं कंदे त घणो ई मौलात थींदी। उहो ही त बादशाह जे सुम्हण वारे पलंग जे पावन हेठां सोन जूं सिरूं ॾिनल आहिनि, उहे वञी कढी अच। चांदे चयुसि यार उन खां वधीक कहिड़ी चङी ॻाल्हि थींदी, हल त हलूं। 2-3 फेरा कढी ॿई ॼणा अचे बादशाह जी महिलात वटि पहुता। पोइ चकोर खे वठी वञी संदसि सुम्हण वारी कमरे में पहुचायो। उते ॾिसे त बादशाह जे पलंग जे पावन सां ॿधा पिया आहिनि कुता। उफुटो माण्हुनि खे ईंदो ॾिसी हिकिड़े कुते भौंके पई। कुते खे चयो त ख़बरदार, चांदू चोर पियो अचे, मतां सोनियूं सिरूं न कढे। तॾहिं ॿिए कुते जवाबु ॾिनसि अंधा चुप करे पियो रह, मालिक पाण वठियो थो अचेसि। कुतनि जी उहा ॻाल्हि ॿुधी चांदू पट ते मोटंदे बादशाह खे चयो त तूं बादशाह थी करे मूंसां ठगी थो करीं। बादशाह खणी चांदे जी बांह में हथु विधो ऐं चयईंसि यार तूं अॼु खां पोइ मुंहिंजो भाउ आहीं, तो जहिड़े सचे दोस्त जी मूंखे ज़रूरत आहे। पोइ सदाईं जा हिक ॿिए जा यार थी विया। हाणे चांदे बि चोरियूं करणु छॾे ॾिनियूं। हर वक़्तु ॿई ॼणा गॾु तख़्त ते वेहंदा हुआ ऐं खाइण पीअण बि गॾु हुआ। हिकिड़े ॾींहुं चांदू पंहिंजी जाइ में वेठो हो त ओचितो संदसि कननि ते पाणीअ जी किरण जो आवाज़ु थियो। मथे अखि खणी निहारे त हिकिड़ी ख़ूबसूरत औरत दरीअ मां ॾिसण में आयसि, जंहिं बीठे तड़ कयो। चांदू ॾिसण सां ई हुन ते आशिक़ थी पियो। जॾहिं बानी मानी खणी आई तॾहिं उन खां पुछियईं, जंहिं थोरो अॻु तड़ पे कयो सा वठी ईंदीअ। उहो ॿुधी बानीअ खे अहिड़ी कावड़ आई जो पुछण खां सवाइ मानी मोटाए वञी चकोर जे अॻियां उछलाईं। चकोर हैरान थी वियो ऐं बानीअ खां पुछियईं त उहो ख़ैरु त आहे। बानीअ समूरी ॻाल्हि करे ॿुधायसि। मञाणो उहा सुहिणी औरत जंहिंखे चांदी विंझंदे ॾिठो सा चकोर जी सॻी भेण हुई। पंहिंजे भेण बाबति उहा ॻाल्हि ॿुधी चकोर वीचार में पइजी वई। नेठि घणे आचार वीचार खां पोइ उथियो ऐं सिधो पंहिंजी भेण वटि आयो ऐं खेसि ॿुधायईं त तोखे तड़कंदे चांदे ॾिठो आहे। हाणे यकदमि अछा कपिड़ा पाए मानी खणी वञीसि ऐं जेसिताईं मानी न खाए तूं उते वेठी रहिजां। चकोर जी भेण लाचार थी भाउ जे चवण मूजिबि मानी खणी चांदे वटि वई। चांदो शहज़ादी खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त तूं बि मूंसां गॾिजी मानी खाए। पर चकोर जी भेण चयुसि आउं मानी खाई आई आहियां। चांदे खे उन ते एतबार कोन आयो, सो चयईं त जेकॾहिं तूं मानी न खाईंदीअं त आउं बि मानी कोन खाईंदुसि। चकोर जी भेण जे वातां निकिरी वियो त मूंखे चकोर भाउ जो कसम, आउं हाणे मानी खाई पई अचां। चांदे जॾहिं ॿुधो त हू चकोर जी भेण आहे तॾहिं वञी चोताक करियो, बसि साह नथो ॾिठो। चकोर जी भेण जे वातां निकिरी वियो त मूंखे चकोर भाउ जो कसम आहे, आउं हाणे मानी खाई पई अचां। चांदे जॾहिं ॿुधो त हू चकोर जी भेण आहे तॾहिं वञी चोताक किरियो, बसि साह न ॾिठो मूं न ॾिठो तो। चकोर खे जॾहिं उहा ख़बर पई तॾहिं यकदमि डोड़ी आयो ऐं चांदीअ खे खणी खट ते सुम्हारे ऐं हिकिड़ो काग़ज़ घुराए उन ते लिखियईं त जहिड़ी प्रीत चकोर जी चांदू छा ॼाणे, असां पंहिंजी पूरी कई उन जी उहो ॼाणे। उन्हीअ लिखण खां पोइ चकोर बि वञी धरतीअ ते किरियो ऐं दम निकिरी वियुसि। चकोर जी भेण अहिड़ा कूंदर हीअं किरंदा ॾिठा तॾहिं उहा बि हुननि जे पेरनि ते किरी पई ऐं दम ॾिनई। शहर जे माण्हुनि टिनी ॼणनि खे वञी दफ़नाई ऐं हिकिड़े पथर ते उहो काग़ज़ वारो बेत लिखी शहर जे दरवाज़े ते हणाए छॾियो। नौकर इहो क़ुसो ॿुधी चुप थी वियो ऐं वरी कॾहिं बि मुंशीअ खां अहिड़ी आरडाई कोन कयईं।